हवा पोइ छा मसालो आहे तुंहिंजो? छा मसालो आहे? कंहिंसां मसालो आहे? मदार मकेरा ने जे बाद पैसा मो बता पिन जे कार्ड जा अच्छा पैसा वठी करे मना जे 3 साल नालो छा अथसि? मज़हर मकई। कहिड़े ॻोठ जो आहे? वो परे खुआर ना कोई ॻोठ मुरीद मकई जो। अच्छा तोखे छा जी? जी पैसा जो मा जा दे या कार्ड दे पर ठगी करा मुसा। घणनि पैसनि जी? तकरीबन 50,000 ठगिया वे। 50,000 रुपए जी। पोइ तो भला कंहिं हुनजे ॻोठ वारा खे कंहिंखे दान ॾिनी आहे? वो ठाड़े के जाने बाहर के जेवा उनजा ॿाहिरि छा था चवनि? जी बाबा साहब वास्ते में आया। दोस्तो हे हिकिड़ो ग़रीब मिसकिन रेड़ीअ जो मज़दूर आहे। सही ॻाल्हि के हिन सां हिकिड़ो मकई ठगी करे वियो आहे। बेनज़ीर जे पैसनि जे दिलासे में हुन लालच में हिन ग़रीब खां 50,000 एडवांस वठी वियो आहे, जेको हाणे उहे 50,000 रुपया वापसि कोन थो ॾिए ऐं हिन ग़रीब खे को बि सुर नथो करे। हे ग़रीब वीचारो रेड़ीअ ते मज़ूरी करे बचनि जो पेट गुज़र कंदो आहे, पर हीअ अॼुकल्ह जी सूरत हाल आहे। न को हुननि जे ॻोठ जो को चङो मुड़ुसु को विचम थो अचे, न को हुन जा ॿाहिरि था विचम अचनि। ऐं बस वारनि खे हिन ग़रीब जो अर्ज़ु आहे त हिन जो को तदारक करे हिन खे 50,000 इहे जेके हिन खां ठगी करे वठी वियो आहे इहे हिन खे महिरबानी करे वापसि कराए वञनि। ऐं 2-3 चकर हिन पैसा घुरिया न, हे चवे थो त मूंखे माना धमकियूं ॾिए थो, वेहण ते भॻो भॻो थो अचे।